नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल में खबर ॾींदा हलूं त मज़लूम कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती के तौर ते रैली कढी वई है। NPCIH शाह अब्दुल लतीफ़ अकेडमी ऐं हाई स्कूल के उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां न्यू खोसा मार्केट खां गुलाम नबी बलोच, कारी मोहम्मद ईसा खोसो, सागर अली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कश्मीर जिंदाबाद रैली कढी वई है। रैली शहर के मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदे शहीद यूसुफ चौक ते पहुती, जिते मोदी सरकार खिलाफ़ सख्त नारेबाज़ी कई वई है ऐं पाक फौज जे हक़ में नारा हया विया आहिनि। इन मौके ते अॻुवान खिताब कंदे चयो आहे त अॼु असां क़ौमी अमन कमेटी बराए बैनुल मज़हब हमांगी सईद अमीन शाह राशिदी जे ग्रुप तरफ़ां जी रैली कढी आहे। बलोचिस्तान के सरहदी पट्टी बाहू खोसो शहर में सईद अली शाह राशिदी साहब के हुकुम ते असां आवाम के सुजाग करण जे लाइ आया आहियूं। 5 फरवरी ते इंशाअल्लाह यकजहती कश्मीर जो ॾियारो ठीक ठाक तरीक़े सां असां मल्हाईंदासीं ऐं माशाअल्लाह असां मुबारकबाद पेश कयूं था बाहू खोसो जे आवाम के, जेके गैरतमंद आहिनि, जे गैरतमंदनि असांजो साथ ॾिनो, इन रैली में शामिल थिया। असीं साफ़ी बिरादरान जा भी शुक्रगुज़ार आहियूं ऐं सिक्योरिटी इदारे के हवाले से पुलिस वारनि जा भी शुक्रगुज़ार आहियूं, जिन असांजो साथ ॾिनो ऐं तहफ़ुज़ ॾिनो। ऐं असां मोदी के इहो ॿुधाइणु चाहियूं था त कश्मीरी लावारिस कोन्हनि, असां पंहिंजे कश्मीरियुनि सां गॾु आहियूं। असां रत जो आख़िरी फोड़ो पंहिंजे कश्मीरियुनि जे लाइ क़ुर्बान कंदासीं। असां पंहिंजा बच्चा तो क़ुर्बान करे सघूं था, लेकिन कश्मीरियुनि खे लावारिस कोन था छॾे सघूं। असां मुसलमान पाण में गॾु आहियूं। इंशाअल्लाह इंडिया जो नक्शो इन दुनिया खां मिटाए छॾींदासीं। असीं ही रैली कढी आहे जेको आहे बाहू खोसे में ऐं मोदी कुते के ॿुधाइणु चाहियूं था त असीं मुसलमान पाण में गॾु आहियूं ऐं मोदी कुता तूं मुसलमान ते ज़ुल्म करणु छॾे ॾे, औरतुनि ते बचड़नि ते ज़ुल्म करणु छॾे ॾे। बेगरत तुंहिंजो नाम हिन ज़मीन तां बि ख़तमु थींदो अला कंदो। तूं बेगरत आहे। पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।